जैन मिट्टी जे खुशबू खे जातो हिते, जैन मिट्टी जे खुशबू खे जातो हिते, जैन सांगियुनि जे संग खे सुञातो हिते, तंहिंसां कहिड़ो भला मुंहिंजो नातो हिते, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरी मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरी मां निकिरी वञे। जो न अजरक जी अज़मत जो क़ाइल हुजे, जो न अजरक जी अज़मत जो क़ाइल हुजे, मुंहिंजी ॿोली ॾे जेको न माइल हुजे, ज़हन जंहिंजो अञा बि विरहायल हुजे, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरी मां निकिरी। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त अदा नूर मोहम्मद पंधु करे हिते पंहिंजी मोहबत वंडण जे लाइ पंहिंजो जेको आहे सो बदीन जेको आहे सो आया आहिनि ऐं मूंखे उन ते तमामु घणो जेको आहे सो उत्साह ऐं ख़ुशी आहे। अजरक असांजो हिकिड़ो अहिड़ो तो सकाफ़त जो असांजे हर तबिके जो माण्हू, हर नस्ल जो माण्हू, हर मज़हब जो माण्हू हुनखे बिना कंहिं तफ़रीक़ जे, बिना कंहिं फ़र्क़ जे इस्तेमालु करे थो। ऐं हीअ वाहिद अहिड़ी निशानी आहे जेका मोहन जे दड़े खां वठी अॼु ॾींहं ताईं जेको आहे कंहिं न कंहिं शिकिल में मौजूदु आहे। ऐं ख़ासि तौर ते आउं जस ॾियां थो अदा नूर मोहन खे, जंहिं मोहन जे दड़े वारी जेका अजरक आहे, जेका प्रीस्ट खे कुल्हे ते पातल आहे, उहो साॻियो पोर, उहा साॻी ॻाल्हि जेका आहे सा हिते जेको आहे सो शुरू करे उनखे ऐं हिते सिंध में वरी नए सिर मुतारफ़ करायो आहे। इहा असांजी हिकिड़ी रेनेसांस आहे, ॿीहर असांजी सकाफ़त जो हिकिड़ो जनमु आहे जंहिंजे लाइ आउं उनखे शाबसूं ॾियां थो, उनजो जेको आहे सो सन्मान करियां थो। ऐं ॻाल्हि इहा आहे त सिंध जी सकाफ़त हिकिड़ी मुनफ़रद आहे ऐं उनखे जेके पंहिंजूं शयूं आहिनि उन्हनि में अजरक बरसरे हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका प्रोमिनेंट आहे, ज़ाहिर ज़हूर आहे, औरत बि इस्तेमालु करे सघे थी, जंहिंखे मर्द बि इस्तेमालु, एॾो कॉमन जेको हिकिड़ी शइ शायदि आउं सम्झां थो त सिंध में शायदि एतिरी का ॿी शइ एतिरी कॉमन हुजे जेतिरी असांजी हीअ अजरक आहे।